हालानी भरसां ॻोठ हाजी कासिम हालीपोटर जे घर में पुलिस जे अटालन चढ़ाई करे चादर ऐं चार दीवारी जो तकदुस मजरू करे निंड में सुतल औरतन मर्दन ऐं ॿारनि खे उथारे माशूक हालीपोटरो खे ऐं हाजी कासिम हालीपोटरो खे खंबे खणी वई आहे। मुसम्मात मूमल ख़ातून, रिमशा फरीदा, आशिक अली हालीपोटरो ऐं इमरान अली हालीपोटरो पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे ॿुधायो त अॼु लाॻीतो ॿिए रात आहे। हालानी पुलिस अलाए जे कंहिं जी वंगार वहंदे पुलिस अटाला साण करे असांजे घरनि में घिड़ी औरतन मर्दन मथां तशद्दुद करे ॿिनि माण्हुनि खे खणी वई आहे। हिननि दाईंदे चयो त घरनि में पियल पेतियुनि जा दरवाज़ा भञी इन्हनि मां नक़द रक़म ऐं सोन खणी विया आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त जॾहिं त असांजे छोकिरे नौमान मथां का बि NC या FIR दाख़िल नाहे, पुलिस चवे थी असांखे नौमान पैदा करे ॾियो। असां नौमान जे बदिले में पुलिस खे माशूक ॾिनोसीं। अॼु ॿी राति अची करे हाजी कासिम हालीपोटरो खे खणी वई आहे। इन्हनि IG सिंध, DIG नवाब शाह ऐं SSP नौशर फिरोज़ खां घुर कई त अहिड़े थियल ज़्यादती ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ हालानी पुलिस खां पुछाणो करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं सामान नक़द रक़म वापस कराए ॾिनी वञे। पुलिस चाड़ी तने रात जो अची असां बेते असी किदने रवा लाता तने असां पोतियूं लाती अंदर मां अची असां के उथारे तने सिरूं खयूं तने धक्काया तने कपड़ा फाड़िया तने असां के इंसाफ खपे। असां गरीब आहियूं बाबा, असां मजदूरी करे खाईंदा आहियूं। न लेडीज पुलिस ही रुगो पुलिस ही कपड़न में वर्दी असां विड़िया आहिनि। न असांजा मर्द कहिड़ो सबूत आहे चवनि था मर्द पैदा कयो। असां मर्द काॾां पैदा कयूं? असांखे हिकिड़ो कुराड़ो उन खे बि असांजे खणी विया आहिनि। कहिड़ो ही इंसाफ़ आहे? धक्का हयां अथनि असांखे, धक्का हयां अथनि छोकिरियुनि खे। छोकिरा असांजो हिकिड़ो छोकिरो कल्ह राति खणी आया आहिनि, राति असांजो कुराड़ो खणी आया आहिनि। कल्ह राति बि रेंट आया अथनि, राति बि आया अथनि। लेडीज़ पुलिस बि कान आहिनि न छा? असां ज्यादती कई अथनि। लेडीज़ पुलिस त हुजे न, कहिड़े हिसाब सां कहिड़े हक़ सां आया आहिनि? पुछो मां